साथियों दोस्तों अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं किताब अनलॉक योर पोटेंशियल जेको लिखियलु आहे टी राइमर जो। हिन किताब जो जेके की पॉइंट्स आहिनि, जेका समरी आहे, असां उन जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन किताब में राइटर लिखे थो त अव्हां जी जेका पंहिंजी शख़्सियत आहे उहा यूनिक ऐं अनमोल आहे। अव्हां जहिड़ो दुनिया में ॿियो केर बि कोन्हे को। ख़ुदा तव्हांखे अॻ में ई अनमोल, बहितर ऐं सुहिणो ठाहियो आहे। उन जे करे तव्हांखे हिकिड़ी आर्ट सिखणी पवंदी। तव्हांखे इहो सम्झणो पवंदो त मूंखे छा सम्झणु घुरिजे, छा सोचणु घुरिजे। हिन किताब जो राइटर असांखे ॿुधाए थो असांखे इहो ॾिसणो पवंदो त असां रोज़ानो जेके शयूं ॾिसूं था या सम्झूं था त आया उन्हनि जो असांजी वाधारे, तरक़ी या सुधारे सां को तालुक़ु आहे या कोन्हे को। त असांखे हर वक़्तु उहो कमु करणु घुरिजे, उहो सोचणु घुरिजे जंहिंसां असांजी ज़िंदगी में तब्दीली अचे ऐं असांजे लाइ भलाई थिए। किताब में अॻिते हली लिखे थो त इंसान जी कामयाबी जो तमामु वॾो जेको सो रोल आहे यकीन जो या फेथ जो। जेको तव्हां कमु कयो था, जेको तव्हांजो ख़्वाबु आहे, जेकॾहिं तव्हांखे ई उन ते ईमान कोन्हे को, यकीन कोन्हे को, त अव्हां कामयाबु न थी सघंदो। उन जे करे ज़रूरी आहे त जेको तव्हां ख़्वाबु ॾिसो था, जेको तव्हांजो गोल आहे, उन ते तव्हांजो यकीन हुजणु घुरिजे। इंसान खे रोज़ानी जी ज़िंदगी में या असांजी ज़िंदगी में मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़ौफ़ थियनि था। हिकिड़ा ख़ौफ़ अहिड़ा आहिनि जेके कुदरत तरफ़ां असांखे उन जे करे ॾिना विया आहिनि जेके असांजी हयाती जी सेफ्टी कनि था, जेके असांजी बचाव कनि था। मिसाल जी ॻाल्हि, रोड ते पाण गाॾी हलायूं था, एहतियात कयूं था, त इहो ख़ौफ़ असांजे लाइ बहितरु आहे। या जेकॾहिं असां बिजली जो कमु कयूं था, एहतियात कयूं था, त इहो ख़ौफ़ असांजी ज़िंदगी खे बचाए थो। या जेकॾहिं पाण ज़मीन ते हलूं था, ॾिसूं था त को कंडो न लॻी वञे या का ॿी का शइ असां सां न टकराए, त इहो माना एहतियात जेको आहे, इहो ख़ौफ़ जेको आहे, इहो असांखे ज़िंदगी ॾिए थो ऐं हीअ असांजी बचाव जे लाइ आहे। पर ॿिया अहिड़ा ख़ौफ़ जेके असांखे नंढे हूंदे खां वठी असांजी फैमिली, असांजी सोसाइटी, असांजे ज़िंदगी में मुख़्तलिफ़ मरहलनि ते, मुख़्तलिफ़ जॻहनि ते, मुख़्तलिफ़ माण्हुनि मीडिया जे थ्रू या ॿियनि ग्रुपनि जे थ्रू जेके असांखे मिलिया आहिनि, जेके बिना सबब जा ख़ौफ़ आहिनि, उन्हनि ख़ौफ़नि खे असांखे हमेशह लाइ ख़तमु करिणो पवंदो। उन्हनि खे असांखे लत हणणी पवंदी। सभिनी ख़ौफ़नि ते कंट्रोल तव्हां करे सघो था, इहा तव्हां वटि ताक़त आहे, इहा तव्हां वटि चॉइस आहे। इंसान जो वॾे में वॾो जेको दुश्मन आहे उहा इंसान जी निगेटिव सोच आहे। इंसान जी जेका पॉज़िटिव सोच आहे उहा ई तव्हांजी कामयाबी आहे। ख़ौफ़ ते कंट्रोल पाइण जे लाइ लिखे थो त तव्हां जंहिं कम खां ख़ौफ़ कयो था, त उहो कमु तव्हां उन जो तसवुरु कयो। मिसाल जी ॻाल्हि, तव्हांखे तरण खां ख़ौफ़ थिए थो, त उन खां अॻु में तव्हां पंहिंजे ख़्याल में, पंहिंजे तसवुर में उहा शइ ॾिसो त तव्हां जेको सो पाणी में तरो पिया, ऐं उहो कमु तव्हां करे ॾिसो। जंहिं शइ जो तव्हांखे ख़ौफ़ आहे, तव्हां उहो कमु करे ॾिसो। हिकिड़ो ख़ौफ़ आम जेको हूंदो आहे इंसान जे अंदरि, उहो हूंदो आहे वॾी उमिरि जो ऐं मौत जो। हाणे हीअ त इंसान जी हयाती जो हिकिड़ो हिसो आहे। वॾी उमिरि बि थियणी आहे ऐं मौत बि थियणी आहे। हाणे उनखे पाण खे बजाए जो पंहिंजी ज़िंदगी जा ख़ूबसूरत ॾींहं माण्हू ख़राबु करे, उन्हनि ख़ौफ़नि खे हमेशह जे लाइ ख़तमु कजे ऐं उन्हनि ते कंट्रोल रखिजे। राइटर लिखे थो त असांजी ज़िंदगी जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ सख़्तु ॾींहं अचनि था या ॾुखिया ॾींहं अचनि था या मुश्किल वक़्तु अचे थो, उहो असांजे लाइ न का सज़ा आहे, न को इनाम आहे। अहिड़नि ॾींहंनि ते असांखे जज़्बाती न थियणु घुरिजे, पंहिंजे इमोशन्स ते कंट्रोल हुजे। हाणे कंट्रोल कहिड़नि तरीक़नि सां उहो लिखे थो, कुझु पॉइंट्स। मिसाल जी ॻाल्हि,
शयुनि खे तव्हां नज़रअंदाज़ कयो, जेके तव्हांखे तकलीफ़ ॾियनि थियूं, जेके परेशानी कनि थियूं। तव्हां पंहिंजो रवैयो तब्दील कयो, उन्हनि शयुनि खे विसारे छॾियो या कावड़ ते कंट्रोल रखो। ख़ासि ॻाल्हि जेका हिन में ॾेखारे थो उहो रखे थो त तव्हां गैर ज़रूरी कमनि खां बचो, गैर ज़रूरी माण्हुनि खां बचो। माना जेके फुज़ूल क़िस्म जा जेके कम आहिनि या फुज़ूल क़िस्म जा जेके माण्हू आहिनि जिते तव्हांजो टाइम वेस्ट थिए थो, तव्हांजी एनर्जी वेस्ट थिए थी, तव्हां उन्हनि खां परे रहो, उन्हनि खां बचो। पंहिंजे जिस्म जी ऐं पंहिंजो पाण सां मुहबत करियो ऐं पंहिंजे कम सां मुहबत सेखारे थो। हिन में आख़िरी जेका पॉइंट जेका ॿुधाए थो ॾाढी ज़बरदस्त उहा आहे, उन में लिखे थो त तव्हां शयुनि सां गैर मशरूत मुहबत कयो, हर कंहिं सां बिना लालच जे मुहबत